अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम पेश कजे थो ख़बरनि जी दुनिया। 18 जुलाई ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया साण करे आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर अव्हां जो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां नज़र विझंदासूं ख़ासि ख़बरनि ते। वज़ीर आज़म इमरान ख़ान आलमी अदालत जे फ़ैसिले जी आजियां कंदे चयो आहे त भारतीय जासूस पाकिस्तानी अवाम ख़िलाफ़ ॾोहनि जो जवाबदार साबित थियो। पाकिस्तान केस में कानून मूजिबि कार्रवाई कंदो। वज़ीर आज़म जे ख़ासि मुआविन नईमुल हक़ FBI जे चेयरमैन जी तब्दीली जी तरदीद कंदे चयो आहे त शबर ज़ैदी खे न पियो हटायो वञे, हूअ पंहिंजे उहिदे ते कमु कंदो रहंदो। सिंध हाई कोर्ट सिंध यूनिवर्सिटी जे VC फ़तह मोहम्मद बुरफ़त ख़िलाफ़ कार्रवाई खां रोकींदे वॾे वज़ीर ऐं चीफ सेक्रेटरी खे नोटिस जारी करे छॾिया आहिनि। वीडियो स्कैंडल वारे मामले जो FIA जज अरशद मलिक जी दरख़्वास्त ते मरियम नवाज़, शहबाज शरीफ़, शाहिद ख़ाक़ान ऐं ॿियनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे छॾियो आहे। सिंध सरकार लियारी मेडिकल कॉलेज जे ग़ैर हाज़ुर डॉक्टरनि खे बरतरफ़ करे छॾियो आहे। फ़ैसल रज़ा आबिदी अदलिया ख़िलाफ़ ग़ैर मुनासिब ॿोली ॻाल्हाइण वारे इल्ज़ामनि मां आजो क़रार थी वियो। हैदराबाद में अनोखी चोरी, चोर होटल जा थांव ऐं चुल्ह बि चोराए विया। कोट लालू भरिसां पुलिस जी ॻोठ ते चढ़ाई, ॻोठाणनि ऐं अहलकारनि में चकरियूं, पुलिस हथां 3 ॻोठाणा ज़ख़्मी थी पिया। कोटड़ी जे शहरियुनि खे पीअण जो पाणी न मिलियो। DC ऑफिस जो घेराव ऐं धरणो, केतिरा ई देर ट्रैफ़िक मुअतल रही। मलीर जे उमर मारवी ॻोठ में जज़्बाती पुट खे ख़ुदकशी खां बचाईंदे गोली लॻण सबबि अमड़ हयाती वञाए वेठी। ऐं हाणे प्रोग्राम में पेश कयूं था तफ़सीली ख़बरूं। FIA कानून ऐं इंसाफ़ वारी वज़ारत जे ख़त ते जज अरशद मलिक जी दरख़्वास्त ते वीडियो वारे मामले जो केस दाख़िल करे वरितो आहे, जंहिंमें मरियम नवाज़, शहबाज शरीफ़, शाहिद ख़ाक़ान ऐं ॿियनि खे जवाबदार नामज़द कयो वियो आहे। कानून ऐं इंसाफ़ वारी वज़ारत जज अरशद मलिक जी वीडियो वारे मामले ते DG FIA खे ख़त मोकिलियो, जंहिंमें लिखियो वियो त FIA जज अरशद मलिक जी दरख़्वास्त ते केस दाख़िल करे। अहिड़े ख़त खां पोइ FIA जे साइबर क्राइम विंग केस दाख़िल करे वरितो आहे। जज अरशद मलिक पंहिंजी दरख़्वास्त में नवाज़ लीग अॻवान मरियम नवाज़, शाहिद ख़ाक़ान, ख़्वाजा आसिफ़ ऐं ॿियनि ख़िलाफ़ कार्रवाई जी अपील कई हुई। केस जे मतन मूजिबि जज अरशद मलिक मुल्तान जी डिस्ट्रिक्ट जज तौरु मुक़ररु हो त उन्ही दौरान मियां तारिक संस ग़ैर इख़लाक़ी वीडियो रिकॉर्ड कई। मियां तारिक जो फुआरा चौक मुल्तान भरिसां पुराणनि TVs जो दुकानु आहे। हुन उहा वीडियो नवाज़ लीगी अॻवान मियां रज़ा खे विकिरो कई हुई। केस में जज अरशद मलिक जी दरख़्वास्त ते नासिर जंजुआ, नासिर भट्ट, खुरम यूसुफ ऐं महर ग़ुलाम जीलानी जा नाला नामज़द कया विया आहिनि, जॾहिं त जज अरशद मलिक जो उहो बयान बि शामिलु कयो वियो त वीडियो जो सहारो वठी कुझु माण्हुनि खेसि ब्लैकमेल करणु शुरू कयो। अहिड़नि माण्हुनि मियां नवाज़ शरीफ़ जी मदद लाइ खेसि ब्लैकमेल कयो हो। FIA जे मतन मूजिबि जज अरशद मलिक खां ब्लैकमेलिंग ज़रिए बयान ॾियारण जी कोशिशि कई वई त हुन दॿाउ में अची नवाज़ शरीफ़ ख़िलाफ़ फ़ैसिलो ॾिनो हो। FIR में लिखियो वियो आहे त वीडियो ठाहींदड़, उन खे एडिट कराईंदड़ ऐं ग़ैर क़ानूनी तौरु इस्तेमाल जे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। सिंध सरकार लियारी मेडिकल कॉलेज जे ग़ैर हाज़ुर रहंदड़ डॉक्टरनि खे बरतरफ़ करे छॾियो आहे। सिंध सरकार तरफ़ां शहीद बेनज़ीर भुट्टो मेडिकल कॉलेज लियारी जी इंतिज़ामिया ॾांहुं मोकिलियल ख़त में लिखियो वियो आहे त ड्यूटी तां ग़ाइब रहंदड़ डॉक्टरनि खे बरतरफ़ कयो वियो आहे, छाकाणि जो उहे घर वेठी पघारूं खणी रहिया हुआ। सिंध सरकार तरफ़ां
बरतरफ़ कयल डॉक्टरनि में डॉक्टर अनीला अहमद, डॉक्टर शाइस्ता नाज़, डॉक्टर रोज़ीना यासिर, डॉक्टर राना हुसैन, डॉक्टर आयशा हक़ ऐं डॉक्टर शहला आफ़ी शामिल आहिनि। लेटर में लिखियो वियो आहे त शहीद बेनज़ीर भुट्टो मेडिकल कॉलेज लियारी मां डॉक्टरनि 1 साल खां पघारूं खणी रहिया हुआ ऐं ड्यूटी तां बि ग़ाइब रहिया। अॻूणो सेनेटर फैसल रज़ा अब्दी आला अदलिया ख़िलाफ़ गैर मुनासिब ॿोली ॻाल्हाइण वारनि इल्ज़ामनि मां आजो थी वियो आहे। इलेक्ट्रॉनिक क्राइम जे रोकथाम वारी अदालत आला अदलिया ख़िलाफ़ गैर मुनासिब ॿोली इस्तेमालु करण वारे मामले ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो जारी करे छॾियो। जज ताहिर महमूद अॻूणे सेनेटर फैसल रज़ा अब्दी जी बरियत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो पढ़ी ॿुधायो ऐं खेसि आजो करार ॾिनो। हैदराबाद जे लतीफ़ाबाद जे ए सेक्शन थाणे भरिसां चोरी जी अनोखी वारदात थी। चोर होटल तां रिध पचाव में इस्तेमालु थींदड़ सामान, देगड़ा ऐं चुल्हियूं बि खणी वियो। चोरी जा CCTV फुटेज बि मंज़र आम ते अची विया। फुटेज में ॾिसी सघिजे थो त चोर ममताज़ सजी हाउस नाले होटल तां रिध पचाव में इस्तेमालु थींदड़ सामान चोरी करे रहियो आहे। तंगवाणी भरिसां ॻोठ अमीन खोसे में 4 सालनि जी मासूम निगरी दीन ख़ातून धीअ अली नवाज़ सुंदराणी तालाब में किरी ॿुॾी फ़ौत थी वई। कोट लालू भरिसां पुलिस जी ॻोठ ते चढ़ाई चकरियूं, 2 ॻोठाणा ऐं 5 एहलकार ज़ख़्मी थी पिया। ॻोठ हकीम अली नवाज़ शहर में नवाब शाह सांगड़ दौड़ बांधी शाहपुर चाकर समेत 10 थाणनि जी पुलिस वकील नदीम शहर ऐं ॿियनि जे घरनि ते चढ़ाई कई। एहलकारनि घरनि में दाख़िल थी मर्दनि, औरतनि ऐं मासूम ॿारनि ते तशदुद शुरू करे ॾिनो। 2 ॻोठाणा अली मुराद शागिर्द मुबशर शर ऐं हाफ़िज़ नईम शर ज़ख़्मी थी पिया। जहिड़ो थियण बाद ॻोठाणनि SHO बांदी अहमद अली हाले पोटो समेत 5 पुलिस एहलकारनि खे यरगमाल बणाए तशदुद करे ज़ख़्मी करण बाद सरकारी हथियार ऐं सामान फुरे वरितो। 3 कलाकनि खां पोइ कोट लालू पुलिस पहुची ॻाल्हियूं कयूं। ॻोठाणनि यरगमाल थियल SHO ऐं पुलिस एहलकारनि खे आज़ादु कयो। फुर कयल हथियार पुलिस खे वापसि कया। ज़ख़्मी थियल SHO अहमद अली हाले पोटो ॿुधायो त सांगड़ मां ट्रैक्टर फुर थियल आहे। उन ट्रैक्टर जे ॾोह में मुलविस ॾोहारनि जी इतला ते ॻोठ ते छापो हयो त ॻोठाणनि पुलिस ते तशदुद करे यरगमाल बणायो। गिरफ़्तार कयल जवाबदारनि खे छॾायो वियो। ॿिए पासे वकील नदीम शर जी अॻुवाणी में ॻोठाणनि एहतजाज पिणु कयो। हुननि चयो त पुलिस कोट लालू थाणे ते बिना एंट्री कराइण जे चढ़ाई कई। औरतनि ते बि तशदुद कयो वियो। कोट लालू पुलिस चयो त असांखे इतला न कयो वियो हो। 3 ज़िलनि जी पुलिस ॻोठ ते चढ़ाई कई। ॻोठाणनि हथां यरगमाल थियल SHO समेत एहलकारनि खे आज़ादु करायो आहे। ट्रैक्टर चोरी थियण जे मामले तां पुलिस ॻोठ ते चढ़ाई कई। कोटड़ी में पीअण जो पाणी अणलभ बणियल आहे। सवें शहरनि रैली कढी पैदल मार्च करे DC ऑफिस जो घेराव कयो ऐं ओवरहेड ब्रिज ते धरणो पिणु हयो, जंहिंमें मुख़्तलिफ़ तनज़ीमनि जे कारकुननि शिरकत कई। धरणे सबबि सवें गाॾियूं बीहजी वियूं। गाॾियुनि जे मुसाफ़िरनि ऐं मुज़ाहिरीन में चकरियूं पिणु थियूं। SUP जे मरकज़ी अॻवान रोशन बुरड़ो, ॿोलाड़ी इतिहाद जे अॻवान यूसुफ सारंग, STP अॻवान शबीर मगसी, अवामी जमहूरी पार्टी जे अॻवान कुर्बान पहवर ऐं ॿिनि ख़िताब कंदे चयो त कोटड़ी साइट जूं 15 कॉलोनियूं पीअण जे पाणी जे बहिरान जे वर चढ़ियल आहिनि, पर DC समेत चूंडियल नुमाइंदा पाणी ॾियण में नाकाम रहिया आहिनि। अवाम पाणी जे बहिरान सबबि सख़्तु परेशान आहे। पाणी जो बहिरान ख़तमु कयो वञे। मलीर वेझो उमर मारवी ॻोठ में पंहिंजे नौजवान पुट खे आपघात खां बचाईंदे अमड़ गोली जो खाज बणिजी वई। 25 सालनि जे नौजवान नौशाद शाहाणी पाण ते फायर करे आपघात जी कोशिश करे रहियो हो त खेसि माउ रुख़साना शाहाणी बचाइण जी कोशिश कई, जंहिं दौरान गोली लॻण करे हूअ पिणु क़तल थी वई। माउ खे गोली लॻण बावजूदि नौजवान आपघात जो इरादो तब्दील न कयो ऐं पाण खे गोली हईं, जंहिं सबबि हूअ सख़्तु ज़ख़्मी थी पियो।
खेसि ॻणती जोगी हालत में जनाह इस्पताल मुंतक़िल कयो वियो। ॿुधायो पियो वञे त नौशाद शाहाणी असल में लाड़काणे जो रहवासी आहे। घरेलू ॻाल्हि तां हुन इंतिहाई क़दम खंयो, जंहिंजी ज़द में 50 वरहनि जी माउ बि अची वई। दादू जे सूरजाबाद पाड़े जो रहवासी अनवर ॿुघियो दाहूं कंदो ए सेक्शन थाणे ते पहुतो ऐं पुलिस खे मिनथूं करणु लॻो त मूं ते ज़ाल तशदुद कयो आहे। ज़ाल मां हयातीअ खे ख़तरो आहे, लाकअप करे तहफ़ुज़ ॾिनो वञे। पुलिस थोरी देरि लाइ खेसि लाकअप कयो ऐं उते गर्मी हुअण करे हुन आज़ादु करण लाइ मिनथूं शुरू करे छॾियूं। हुन जो चवणु हो त ज़ाल मूं ते तशदुद कयो आहे। मज़दूरी करे घर पुॼां थो त ज़ाल पैसा वठण खां पोइ तशदुद कंदी आहे। जॾहिं त संसि ज़ाल ज़ाहिदा ॿुधायो त मूंखे 9 ॿारनि जो औलाद आहे, मुड़ुसु ख़र्च नथो ॾिए, वेतर मूंसां विढ़े थो। शाह बंदर वासी नौजवान 1 हफ़्ते खां गुम आहे। शाह बंदर जे ॻोठु इस्माइल थईम जो रहवासी 30 वरहनि जो नौजवान असगर मल्ला 1 हफ़्तो अॻु चूहड़ जमाली जे मेन स्टाफ वटां पुरअसरार नमूने गुम थी वियो हो। वारसनि पारां काफ़ी ॻोल्हा जे बावजूदि नौजवान जो को बि पतो न पइजी सघियो। जॾहिं त नौजवान जे वालिद मोहम्मद हसन मलाह ॿुधायो आहे त 1 हफ़्तो अॻु मुंहिंजो पुटु अपलाणा बिरादरी जे माण्हुनि वटि वियो, जिते हुन जी मुंहमारी थी ऐं हुननि धमकियूं ॾिनियूं हुयूं। उन ॾींहं खां मुंहिंजो पुटु गुम आहे। हुन चयो त शक आहे त खेसि ॼाणायल माण्हुनि खंभे गुम करे छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट सिंध यूनिवर्सिटी जे VC फ़तेह मोहम्मद बुरफ़त ख़िलाफ़ वधीक कार्रवाई खां रोकींदे वॾे वज़ीर ऐं चीफ सेक्रेटरी खे नोटिस जारी करे छॾिया आहिनि। सिंध हाई कोर्ट में सिंध यूनिवर्सिटी जे VC फ़तेह मोहम्मद बुरफ़त जी मुअतली वारे मामले ते ॿुधणी थी, जंहिं दौरान अदालत वॾे वज़ीर, चीफ सेक्रेटरी सिंध ऐं यूनिवर्सिटी बोर्ड इन डिपार्टमेंट खे नोटिस जारी करे छॾिया। जॾहिं त VC ख़िलाफ़ वधीक कार्रवाई खां बि रोके छॾियो। ॿुधणी दौरान दरख़्वास्त गुज़ार जे वकील दलील ॾींदे चयो त VC खे मुअतल करण लाइ 2 नोटिफिकेशन जारी कया विया, पर हुकूमत पाण मुरादो उहे नोटिफिकेशन वापसि वठी छॾिया। VC फ़तेह मोहम्मद बुरफ़त ते करप्शन जे इल्ज़ामनि जी जाच लाइ जेका कमेटी जोड़ी वई उहा ग़ैर क़ानूनी आहे। हुकूमत इंक्वायरी कमेटी में जूनियर ऑफिसर खे शामिलु कयो, जॾहिं त VC 22 ग्रेड जो ऑफिसर आहे। अॻूणे सूबाई वज़ीर डॉक्टर इस्माइल ओढेजो जी 26वीं वरसी संस आख़िरी आरामगाह मोर मक़ाम ते सादगी सां मल्हाई वई। PP जी मरकज़ी तोड़े सूबाई क़यादत समेत ज़िले बदीन जे लाॻापियल कंहिं बि MPA ऐं MNA वरसी तक़रीब में शिरकत न कई। मातली शहर जे भरिसां संस मज़ार ते थींदड़ सादी तक़रीब में इस्माइल ओढेजो यादगार कमेटी जे अॻुवाणनि, संदन गुण घुरनि दोस्तनि अज़ीज़नि, मिटनि ऐं माइटनि शिरकत कई। सिंधी अदबी संगत जे ॿिन्ही धड़नि खे मिलाए हिकु करण वारे मामले में डॉक्टर ज़ुल्फ़कार सियाल ऐं ताज जोयो जे विच में ॻाल्हियूं आख़िरी मरहले में पहुची वियूं आहिनि। ॿिन्ही धड़नि खे मिलाए हिकु करण वारो फ़ैसिलो हाई कोर्ट जे 25 जुलाई वारी ॾिनल सुनवाई खां अॻु कयो वेंदो। उन सिलसिले में डॉक्टर ज़ुल्फ़कार सियाल ॿुधायो त 3 महीननि खां ॿिन्ही धड़नि जे विच में सिधी तरह ऐं अणसिधी तरह ॻाल्हियूं हलंदड़ हुयूं, जेके काल्ह फाइनल मरहले में पहुतियूं आहिनि, जंहिंजो कुझु ॾींहंनि जे विच में ॿिन्ही धड़नि जे अॻुवाणनि जी मौजूदगी में सिंधी अदबी संगत खे हिकु करण वारी पधिराई कई वेंदी। उन सिलसिले में अहमद सोलंगी वारे ग्रुप जे तर्जुमान आज़ाद अनवर कांधड़े ॿुधायो त ॿिन्ही ग्रुपनि जे अॻुवाणनि जे विच में ॻाल्हियूं मुकमिल थी चुकियूं आहिनि। हुन उमेद ज़ाहिर कई त हाई कोर्ट जी सुनवाई खां अॻु में संगत खे हिकु करण वारे ॿिन्ही धुरियुनि जे गॾियल पधिराई कई वेंदी। होॾां सिंधी अदबी संगत जे ॿिन्ही धुरनि जे गॾिजण बाबति अॻूणे सेक्रेटरी डॉक्टर मुश्ताक फुल जो चवणु आहे त ॼाणायल 2 ग्रुप फ़क़्ति मुश्ताक फुल खे ई अदबी संगत मां माइनस करण ते मुतफ़िक़ थिया आहिनि, पर मूंखे अदबी संगत जो हिकु हुजणु अज़ीज़ आहे, उन करे मूंखे मुंहिंजे माइनस हुजण ते का बि ॻणती न आहे। हुनखे माइनस छो कयो वेंदो वारे सुवाल जे जवाब में हुन चयो त सिंध में ॿिटे निज़ाम जे ख़िलाफ़ु अदबी संगत पारां मुंहिंजे सेक्रेटरी हुअण वारे दौर दौरान
भरपूर जदोजहद करण जे नतीजे में कुछ धुरियुनि पारां अदबी संगत में मूंखे सोढ़ो करण जी रिथाबंदी कई वई हुई। उन रिथा तहत ई खेसि संगत मां ख़ारिज कयो वेंदो। काछे जे इलाइक़े छने में पीअण जे पाणी जी शदीद खोट पैदा थी वई आहे, जंहिं करे छने शहर समेत काछे जे मुख़्तलिफ़ ॻोठनि अलहदाद शाहाणी, हमज़ो शाहाणी, हमल शाहाणी, होत ख़ान, शहबेग शाहाणी, चाकर ख़ान, सावड़ो, बागो शाहाणी, सुहारो ख़ान, नसीर ख़ान, शाह हसन ऐं ॿियनि ॻोठनि जा हज़ारे मारोड़ा पीअण जे पाणी लाइ तड़पी रहिया आहिनि। जॾहिं त पीअण जो साफ़ पाणी न हुजण जे करे केतिरा ई माण्हू बीमारियुनि में वठिजी विया आहिनि। खोरवाह में पिणु पाणी जी खोट बरक़रार आहे। जॾहिं त खोरवाह में JUI ऐं आबादगारनि पारां पाणी जी खोट ख़िलाफ़ डिप्टी कमिश्नर बदीन ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। धरणे खे ख़िताब कंदे मौलाना ईसा समो, मौलवी गुल हसन ज़ौर, मुश्ताक महरी, अली मोहम्मद मरी ऐं ॿियनि चयो त खोरवाह जे 9 शाख़नि समेत तालके गुलाड़ची जे शाख़नि जी पूछड़ में पाणी जी शदीद खोट आहे। ज़मीनूं बंजर थी रहियूं आहिनि, ज़राइत पिणु तबाह थी रही आहे। हुननि चयो त 20 जुलाई ताईं शाख़नि जी पुछड़ी में पाणी न आयो त 23 जुलाई ते DC चौक बदीन ते धरणो हणंदासीं। सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी अॻवान सैयद ज़ैन शाह चयो आहे त जेसिताईं इंसानी इतिहाद नथो जुड़े तेसिताईं दुनिया में अमन नथो थी सघे। सूफ़ियनि जो पैगाम अमन ऐं भाईचारे वारो पैगाम आहे। हुन अहिड़ो इज़हार सेकंड भर सां ॻोठ दलेल देरो में सिंध कल्चरल फोरम पारां मशहूरु सूफ़ी शाइर ताज अली शाह बोदलाई जे उर्स जे मौक़े ते मुनक़िद अदबी कॉन्फ्रेंस खे सदारती ख़िताब कंदे कयो। हुन वधीक चयो त तलवार ऐं बारूद दुनिया में वेछा वधाया आहिनि, उन्हनि सां दिलियूं फ़तह न थियूं आहिनि। सूफ़ियनि जे आस्थाननि तां सदाईं प्यार, अमन, शांती ऐं इंसानियत जो दर्स मिलियो आहे। दरगाह जे गादी नशीन सैयद हैदर अली शाह चयो त सूफ़ियनि जो दरगाहूं बिना का मज़हबी ऐं लसानी मतभेद जे इंसानियत जी प्रचार करे रहियूं आहिनि। कल्चरल फोरम जे चेयरमैन सादिक लाखो चयो त इश्क एकता जो इज़हार ऐं ताज अली शाह जी शाइरी उन इश्क जो मज़हर आहे। शाइर फयाज़ चंद कलेरी चयो त सूफ़ियनि अमन जी ॻाल्हि कई, पर जॾहिं धरती ते ॾुखिया ॾींहं आया त हुननि मज़ाहिमत बि कई। उन मौक़े ते मोहम्मद सिद्दीक़ मंगियो, डॉक्टर तालिब लाशारी, अली नवाज़ ॾाहिरी, साहिल पीरज़ादो, माणक मलाह, MB ॾाहिरी, अंजम नकवी, अली मोहम्मद शाह लकियारी, मुमताज़ मलाह, फैज़ किरियो, शफ़ी मोहम्मद मलाह, हुसैन बख्श मरी, अली लतीफ़ी, मोहम्मद बचल मलाह ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। कोटड़ी साइट में मदरसे जो तालिब मुबैना तौर ते अगवा थी वियो आहे। कोटड़ी साइड जे इलाइक़े ख़ुदा जी बस्ती जो रहवासी निगर वकास पुट नूर वली महसूद 10 ॾींहं अॻु मदरसे वञण लाइ निकिरण बाद पुरस्रार नमूने गुम थी वियो आहे, जॾहिं त 10 ॾींहं गुज़रण बावजूदु निगर जो पतो न पइजी सघियो आहे। निगर जे पीउ कोटड़ी थाणे ते अगवा जो केस दाख़िल कराईंदे ॼाणायो आहे त पुट वकास 10 ॾींहं अॻु साॻे इलाइक़े जे मदरसे में पढ़णु निकितो, जंहिं बाद हू पुरस्रार तौरु गुम थी वियो। शक आहे त पुट खे अगवा कयो वियो आहे। रतोदेरो में ॻोठ मीर रिंद जे रहवासी ईदन रिंद HIV में मुबतला पंहिंजे मासूम पुट जो इलाज न थियण ख़िलाफ़ ज़ाल ऐं ॿारनि समेत प्रेस क्लब आॾो एहतिजाज कयो। उन मौक़े ते हुन दायो त मुंहिंजे 2.5 सालनि जे मासूम पुट मोहम्मद असलम रिंद खे HIV जो मर्ज़ थी वियो आहे, जंहिंजे इलाज लाइ लाड़काणे एड्स सेंटर ते वियासीं त उन्हनि चयो हिते इलाज नाहे, हुनखे कराची खणी वञो। मासूम पुट जे इलाज ख़ातिर कर्ज़ खणी कराची वठी वियसि त उते बि सरकारी सतह ते इलाज न मिली सघियो ऐं धिका खाई वापसि मोटी आयुसि। हुन मुतालबो कयो त मुंहिंजे पुट जो जल्द खां जल्द इलाज करायो वञे। जोही पुलिस ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करण बदिरां पेनू फ़क़ीरनि जे पोयां पइजी वई आहे। जोही पुलिस शहर में 3 ॾींहंनि दौरान 20 खां वधीक पेनू फ़क़ीरनि खे गिरफ़्तार करे लाकअप कयो, जिन मां ॿियनि सभिनी खे ॾेती लेती बाद आज़ादु करे छॾियो। हिकु फ़क़ीर वज़ीर बागड़ी ते
पुलिस पिनण जी FIR दाख़िल कराए छॾी आहे। होॾांहुं जोही जे सुञाण सियासी समाजी अॻुवान जो चवणु आहे त पुलिस अहिड़ी हिमत जेकॾहिं इलाइक़े में हलंदड़ ॾोहनि ऐं ॿियनि समाजी बुराइनि ख़िलाफ़ करे त उहो साराह जोॻो अमल हूंदो। मीरपुर ख़ासि में मुतालबनि जी मञता लाइ काल्ह 15 ॾींहं बि नरसनि एहतजाज जारी रखियो। उन मौक़े ते डिवीज़नल सदर यंग नर्सिंग एसोसिएशन शाहनवाज़ कानियो, समीना, ज़ियाउल्लाह काइनात ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सिंध हुकूमत जाइज़ मुतालबा तस्लीम कया ऐं लिखत में मुआहिदो कयो जंहिंमें 10 ॾींहंनि अंदरि सभु मसइला हल कया वेंदा, पर अफ़सोस सिंध हुकूमत पंहिंजो वाइदो वफ़ा न कयो आहे। झोल वेझो 2 धनारनि दरवेश सिफ़त ॿार सां ॾाढाई करे खेसि रतो रत करे छॾियो। ॻोठ जुमा ख़ान टालपुर जे रहवासी पोहरियत जे 14 वरनि जे दरवेश सिफ़त ॿार खे भर वारे ॻोठ क़ासिम किरियो जे 2 धनारनि ज़बरदस्ती ॾाढाई जो निशानो बणायो, जॾहिं त पुलिस केस दाख़िल करे हिकु जवाबदार खे पिणु गिरफ़्तार करे वरितो आहे। खानपुर जे कचे में कारां इल्ज़ाम हेठि मुड़ुसु पंहिंजी ज़ाल खे क़त्ल करे लाश दरिया में लोढ़ण जो इंकशाफ़ थियो आहे। ॻोठ भर पंहिंजा में जवाबदार ग़ुलाम रसूल बडाणी जतोई पंहिंजे 43 वरनि जी घरवारी हज़ारा खे पंहिंजे बिरादरी जे नौजवान वली मोहम्मद सां कारां जो इल्ज़ाम मणे क़त्ल करे संसि लाश सिंधू दरिया में लोढ़े छॾियो। इलाइक़े में चोॿोल हलण बैदि कोट शाहू पुलिस हरकत में अची वई, जंहिं कार्रवाई करे जवाबदारनि ऐं क़त्ल थियल औरत जे लाश जी ॻोल्हा कई, पर पुलिस खे जवाबदार हथ न अची सघिया। प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया में हाणे शामिलु करियूं था हिकिड़ो मज़मून। इहो मज़मून लिखियो आहे हफ़ीज़ चांडियो ऐं उनजो उनवान आहे IBA पास हेड मास्तरनि जी मुस्तक़िली जो सवाल। बुख, बदहाली, सिहत जे सहूलियतनि जी अणहूंद, मेरिट जी लताड़, खाद खुराक जी हथरादू अणाट समाज जा बखियाई उडेड़े छॾिया आहिनि, जंहिं सबबि हर पासे अनारकी फैलिजी वई आहे। हूअं बि इंसानी समाज जी तब्दीली लाइ इज्तमाही शऊर जो हुजणु इंतिहाई अहम हुजे थो, जंहिं लाइ तमामु वॾियुनि क़ुर्बानीनि जी ज़रूरत पवंदी आहे। उन ॾिस में सिंध जी अवाम मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इंसाफ़ जी फ़राहमी लाइ पंहिंजा मथा फाड़ाए इहो साबित कयो आहे त जमहूरी दावेदार पार्टी पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह अवाम खे हक़नि जी हासिला जे पंध में तशदुद खां सवाइ ॿियो कुझु बि नाहे ॾिनो। उहे भले उस्ताद साहिबान छो न हुजनि या वरी नर्सूं हुजनि, माना त जेकॾहिं मुतालबा मंझराइणा आहिनि त वज़ीर आला हाउस आॾो एहतिजाज करे पुलिस जा मोचड़ा ज़रूरु झलणा आहिनि। उहा केॾी न वॾी क़ौम सां वेसाह घाती आहे। सिंध जिते हाणे न को कानून रहियो आहे, न ई वरी को आइन जी बालादस्ती बची आहे, जंहिंखे जीअं वणे थो सो तीअं पियो करे। 2015 में तालीम खाते सिंध जे मेरिटोरियस नौजवाननि खां IBA जे ज़रिए तहरीरी इम्तिहान वरिता हुआ, जिन में लॻभॻि 5000 खां वधीक उमेदवार लिखत वारे इम्तिहान में वेठा हुआ, जिन मां 957 उमेदवारनि खे कामयाब करार ॾेई हेड मास्टर मुक़ररु कयो वियो हो। उन दौरान उहा उमेद ज़ाहिर कई वई हुई त IBA पास हेड मास्टर ई सिंध जे तालीम जे ॿुॾल ॿेड़े खे तारे सघनि था। जेतोणीकि IBA पास हेड मास्तरनि पंहिंजे मुख़्तसर अरसे दौरान महिनत जी जफ़ाकशी सां तालीम खाते में केतिराई नवां लाड़ा मुतारिफ़ कराया, जंहिं सबबि न रुॻो सिंध जे सरकारी इदारनि में तालीमी सुधारा आया, बल्कि ॿारनि जी शरह खां वेंदे समय बंदि पियल स्कूल खुलिया। IBA टेस्ट पास हेड मास्तर लई मां लठ वञी राति पेट में उन उहिदे ते कोन पहुता हुआ, बल्कि हूअ मुख़्तलिफ़ मरहलनि मां गुज़री हेड मास्तर थिया, जंहिं बाद पाइट ऐं ज़ेबिस्ट जहिड़नि इदारनि हेड मास्तरनि जे प्रोफेशनल ट्रेनिंग कराई खेनि क़ाबिल ऐं मिसाली करार ॾिनो हो। 2 सालनि में हेड मास्तरनि जी कारकर्दगी खे ॾिसंदे अलाए केतिरनि जायुनि ते
तालीम खाते जो वज़ीर ख़ुदि सरदार शाह मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इहो एतिराफ़ कंदो रहियो आहे त खेनि सुराही थी रही आहे त हिननि क़ाबिल ऐं ज़हीन हेडमास्टरनि खे तालीम खाते में भर्ती कयो आहे, जिन जी मुसलसल महिनतनि ऐं तइलीमी सरगर्मियुनि अवामी सतह ते तालीम खाते जो एतमाद बहाल कयो आहे। IBA पास हेडमास्टरनि वाक़ई बि तालीमी इनक़लाब बर्पा कयो आहे, जंहिंजी बदौलत अॼु सिंध जो आवाम तइलीम खाते मां मुकमिल मुतमइन आहे। संदन अहिड़े ग़ैर मामूली कोशिश खे ॾिसंदे हुननि महिनती हेडमास्टरनि जे साराहनि जा डुक थिए भरिया। ख़बर न आहे त साॻियो वज़ीर तालीम जेको काल्ह हेडमास्टरनि जी महिनतनि जो साखी बणिजी साराह कंदे ढापियो न थिए, अॼु अलाए कहिड़े क़ानूनी छिक तहत सिंध जे साॻियनि मेरोट्रेस नौजवाननि जे रोशन मुस्तक़बिल ते मधेड़ो फेरणु चाहे पियो, जेको क़ानूनी ऐं आइनी तौर ते दिलि खे एज़ाईंदड़ आहे। सिंध में नाहक जे नाग जो नंगो नाच जारी आहे, जंहिं सबबि सिंध वासी सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हाणे सिंध वासियुनि लाइ तालीम, सिहत ऐं रोज़गार जहिड़ो ख़्वाब बणिजी चुका आहिनि। ॿिनि वेलनि लाइ परेशान सिंध जा अक्सर माण्हू सिसकियुनि ऐं ॿुसाटिल साह खणी रहिया आहिनि। उन समूरी सूरत हाल में हुक्मरान जे रूह में ज़रे जो रहम नाहे आयो। वेतर ॻाटे टोड़ महांगाई करे छॾी आहे। महांगाई जा हाणे आसमान सां ॻाल्हियूं करणु शुरू कयूं आहिनि। उन समूरे सियासी वायो मंडल अपोज़िशन जहिड़ोक ज़ाहिरी न आहे। IBA पास हेडमास्टरनि खां लाड़काणे डेवलपमेंट अथॉरिटी जे मुलाज़मनि ताईं, नर्सनि खां वठी ट्रांसपोर्टरनि जे एहतिजाजनि सिंध खे यरूशलम बणाए विधो आहे, जिते हर माण्हू वटि पंहिंजी पंहिंजी रोइदाद आहे, जंहिंखे सरकार नामदार जे हवारियुनि जहिड़ोक ॿुधो अणॿुधो करे छॾियो आहे। तालीम खाते में वेठल चंद माण्हुनि जे हथनि में हाणे संदन मुस्तक़बिल आहे। ॾिसजे त हाणे हेडमास्टरनि जे एहतिजाजनि खे महानता थी मिले या वरी करप्ट कामोरा शाही फ़तेहयाब थिए थी। सिंध अंदरि सालनि खां मौजूदु पंहिंजा नवाज़ी पॉलिसियूं, अक़रबा परवरी ऐं सिफ़ारिशी कल्चर इंसानी वजूद खे लोॾे छॾियो आहे। उन जो मुड़सी सां मुंहुं मुक़ाबिल थियण लाइ सिंध सूबे जा हेडमास्टर ऐं हेडमास्टरियनि हाणे रोडनि ते अची सरकार जी ख़राब नियत सुमेत संदन पत खे वाइखो करे छॾियो आहे, छो जो उहे हेडमास्टर क़ौम जे रोशन आईंदे खे आॾो रखी फ़िक्रमंद बणियल आहिनि। हाणे असल ॻाल्हि इहा नाहे त हेडमास्टरनि बिना कमीशन पास करण जे 17हों ग्रेड माणियो आहे, पर हक़ीक़त कुझु अञा ॿी आहे। तालीम खाते में वेठल राशि कमोरा नथा चाहिनि त मिसकीन ख़ानदाननि सां वाॻियल ज़हीन नौजवान छोकिरा ऐं छोकिरियूं हेडमास्टरी वारे अहम उहिदनि ते फ़ाइज़ हुजनि। हाणे हीउ सभु कुझु उन लाइ थी रहियो आहे जीअं हूअ पंहिंजी मर्ज़ी तहत पंहिंजनि मिटनि ऐं माइटनि खे उन्हनि जायुनि ते मुक़ररु कराए घुर्बल नतीजा माणे सघनि। जेका आइनी ऐं असूली तौरु मेरिट जी लताड़ आहे, हर माण्हू चाहींदो आहे त ज़िंदगी खे सुहिणे नमूने गुज़ारण लाइ मुसलसल महिनत कंदो रहे, त जीअं संसि जीवन जो गुज़रान सवलो ऐं बहितर नमूने थी सघे। उन ॾिस में हेडमास्टरनि ऐं हेडमास्टरियनि खे बि केॾियुनि अज़ियतनि खे मुंहुं ॾियणो पियो हूंदो। हूं त अक्सर सुधरियल मुल्कनि जो उहो असूल रहियो आहे त उहे नौकिरियुनि लाइ महरूम नौजवाननि खे बेरोज़गारी अलाउंस तहत माहिवार वज़ीफ़ो ॾींदा आहिनि, त जीअं बेरोज़गार नौजवान पंहिंजे घर जो चरखो हलाए सघनि। हिते त किसो ई कुझु ॿियो आहे। क़ौमनि जो सरमायो नौजवान ऐं अहिड़ियूं ज़हीन नारियूं ई हूंदियूं आहिनि जेके पंहिंजी ज़हानत जे ज़रिए न सिर्फ़ु मुल्क ऐं क़ौम जो नाम रोशन कंदियूं आहिनि, पर आलमी तौरु खेनि मुनफ़रिद सुञाणप अता करण जो ज़रियो बि बणिजंदियूं आहिनि। असांजे मुल्क में मौजूदा सियासी ढांचो कुझु अहिड़ो ख़राबु बणिजी चुको आहे जंहिंमें सिफ़ारिशी जाहिल नान टेक्निकल माण्हू नौकिरी त वठियो वञनि, पर अहल ऐं बावकार माण्हू नौकिरी खां रहिजो वञनि। अहिड़ा मुल्क कॾहिं बि तरक़ी नाहिनि करे सघंदा जिन में मेरिट जो क़त्ल आम कयो वञे। असां वटि वॾी लाचारी इहा बि आहे त कामोरा पंहिंजे फ़र्ज़नि जे असल रूह खे सम्झण खां क़ासिर रहिया आहिनि। हूअ सरकारी मुलाज़मनि खे मुआशी तहफ़ुज़ ॾियण बदिरां
खेनि उजाड़ण ते लही आया आहिनि। उन लाइ सिंध में बहारनि बजाए ख़िज़ाउनि घर करे छॾियो आहे। इंतिज़ामी उहिदनि ते वेठल माण्हुनि इदारनि जूं धॼियूं ई उॾारे छॾियूं आहिनि। उहे हाणे उॾो ई जो किरदारु पिया अदा कनि जिन तालीमी ॿेड़े खे अंदरां ई अंदरां खोखलो बणाए बेसाखियुनि ते बीहारण में का कसर नाहे छॾी। गुज़िरियल 2 हफ़्तनि खां IBA टेस्ट पास हेड मास्तरनि ऐं हेड मास्तरियाणियुनि पंहिंजे हक़ तलफ़ियुनि ते जंहिं नमूने एहतिजाज शुरू कयो आहे त सच त सरकार जी पत वाइखी करे छॾी आहे। न ठहण उस में एहतिजाज कंदड़ सिंध जे ज़हीन ऐं क़ाबिल हेड मास्तरनि में पैदा थियल बेचैनी जे ख़ात्मे लाइ सवाइ सरदार शाह ऐं क़ासिम सुमरे जे हिकु अधु ट्वीट खां अलावा को बि अमली तौरु क़दम नाहे खयो वियो जंहिंसां मंझंदि पैदा थियल बेचैनी जो ख़ात्मो अची सघे। हीउ हेड मास्तरनि जो एहतिजाज दरअसल उन मुल्क दुश्मन क़ुवतनि ख़िलाफ़ आहे जिन जे चहिरनि मथां पंजाब जा मास्क पातल आहिनि। उन्हनि कारबूथ रीढनि उहा साज़िश सटी आहे त मेरठ जो सिंध अंदरि को नाव ऐं निशान बाक़ी न बचे। संदन अहिड़ा रवैया नौजवाननि जे हौसलनि लाइ कापारी धक न आहिनि त ॿियो भला छा आहिनि। मुख़्तलिफ़ इदारनि जे अहम कुर्सियुनि ते वेठल हीअ कामोरा उन्हनि मनहूस चिबरनि जो किरदारु अदा करे रहिया आहिनि जिन खे रोशनियुनि खां वधि ऊंदा ई अज़ीज़ आहे। हीअ उहो देश आहे जंहिंमें ग़ैर मामूली ज़हननि खे त छा पर कानून ऐं आइन खे बि पेरनि हेठियां चिभाटियो वेंदो आहे। हर हुकूमत मेरठ जी दावेदार हूंदी आहे पर अफ़सोस जो अहिड़ियूं दावाऊं सियासी बयाननि खां सवाइ कुझु बि न आहिनि हूंदियूं। पार्टीशन खां हिन महिल ताईं पाकिस्तान में ख़ुसूसन सिंध में मेरठ ते अमल नाहे करायो वियो जंहिं सबबि मेरठ वारे अहम मसइले खे मुझाए ज़हीन नौजवाननि लाइ अनेक मसइला पैदा कया विया आहिनि। असां जंहिं मुल्क में रहूं था उते किरोड़नि ऐं अरबनि जूं गोभियूं हणंदड़ बदउनवान वज़ीरनि खे इनाम में सोननि ताजनि सां नवाज़ियो वञे थो पर ज़हीन ईमानदार ऐं शरीफ़ इंसाननि खे धिकार जी नज़र सां ॾिठो वेंदो आहे। हर सियासी माण्हू दर्दीले अहसास खां वांझल ऐं तमामु बीठल थो ॾिसिजे जंहिं करे हर रोज़ नए उभरंदड़ सिज सां के उल्का ऐं अरमान अनेक सुवालनि खे जनमे रहिया आहिनि। अहिड़ी हुकूमती ऐं करप्शन टोड़ इदारनि जी कन लाटार खे भला कहिड़ो नाव ॾिजे। हिन देश में मेरिट सां आख़िर कहिड़ी मश्करी थी रही आहे। कहिड़ा सबब आहिनि जो कुझु मुफ़ाद परस्त टोलनि जे करे सिफ़ारिश जे करे मेरठ खे पोइते धिकियो पियो वञे। पंहिंजे हक़नि ते लॻल धाड़े ख़िलाफ़ IBA पास हेड मास्तर ऐं हेड मास्तरियाणियुनि जो मुसलसल एहतिजाज भला कंहिंखे नज़र छो न पियो अचे। संदन अहिड़ी जदोजहद जो बुनियादी कारण साणनि थियल नाइंसाफ़ी ई आहे। एहतिजाज में शरीक एहतिजाज ते वेठल उमेदवारनि जे ख़ानदान जा भाती मासूम ॿारड़ा ऐं नियाणियूं बि शामिल आहिनि जिन जा चप नारनि सबबि थर जे सुकी वियल ज़मीन जीअं ख़ुश्क थी विया आहिनि। उन हूंदे बि हूअ उभ ॾारींदड़ नारा हणी वक़्त जे मुनसिफ़नि ऐं सरकार नामदार खां इंसाफ़ जा तालबू आहिनि। हीअ मज़मून हो हफ़ीज़ चांडियो जो जंहिंजो उनवान हो IBA पास हेड मास्तरनि जी मुस्तक़िली जो सवाल। ऐं हाणे प्रोग्राम में शामिलु करियूं था हेड पार्क मां हिकिड़ो ख़त। इहो ख़त अशफ़ाक़ अली रिंद लिखियो आहे टंडे ग़ुलाम अली मां जंहिंजो उनवान आहे साहिली पट्टी जा रहवासी पाणी लाइ कहंदड़ दाहिन। बदीन जी UC ग़ुलाम शाह UC माणक लिगारी में पाणी जी अणाट सबबि इंसान तोड़े जानवर पीअण जे पाणी लाइ बि सिकी विया आहिनि। मथां वरी जुलाई में लॻंदड़ तेज़ सामूंडी हवा सां गॾु मिटी माण्हुनि जी ज़िंदगी मफ़लूज बणाए छॾी आहे। अरसा जी रिपोर्ट मूजिबि पाणी जी खोट बिल्कुलु न आहे त ॿिए पासे बदीन वासी पाणी जे फुड़े लाइ वाझाए रहिया आहिनि। दरअसल ॼाणायल इलाइक़नि में मुहागाई बुख बदहाली ऐं पाणी जी खोट सबबि सूरतहाल बदतरीन बणिजी वई आहे। जेतोणीकि समूरे पाणी सूरतहाल जी ज़िमेवारी सिंध हुकूमत जी आहे पर इंतिज़ामी इख़्तियारियूं कुझु करण लाइ तयारु न आहिनि। हिन वक़्त बि केतिरनि ई शाखनि ते बासरनि जा कब्ज़ा आहिनि जेके चूंडियल नुमाइंदनि जा वेझा माण्हू आहिनि। ॿिए पासे आबादगार तोड़े हारी कसम पुरसी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। हीउ उहो ई ज़िलो आहे जिते नायाब क़िस्म जा परदेसी पखी हज़ारे मैल सफ़र करे अची लाड़ पट वसाईंदा हुआ
पर पाणी जी खोट बाद पखियुनि बि पंहिंजा ठिकाणा मटाए छॾिया आहिनि। ख़ुदारा हिन साहिली पटी ते रहम करे पाणी पहुचाए खंडर बणजण खां हिन इलाइक़े खे बचायो वञे। प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया में हाणे शामिलु करियूं था तारीख़ जे वर्कनि मां चूंड लिखणी। इहा लिखणी असां इनसाइक्लोपीडिया सिंधियाना मां चूंड कई आहे, जंहिंजो उनवान आहे सिंध जे अदालती सिरिश्ते जी तारीख़ क़दीम दौर खां मौजूदा दौर ताईं। मुग़लनि तजर्बे जे बुनियाद ते हिकु अदालती निज़ाम ऐं ताज़ीराती सरिश्तो क़ाइमु कयो। बाबर जे उहिदे में को तहरीरी कानून कोन हो। हुमायूं खे एतिरी मोहलत न मिली। संसद दौर में को तहरीरी कानून कोन हो, पर संसद फरमाननि में सूबेदारनि लाइ अदालती मामलनि बाबति छिड़ विछड़ रिवायतूं मिलनि थियूं। जहांगीर ऐं शाहजहान जी बादशाही में तहरीरी हिदायतूं मिलनि थियूं। उनखां सवाइ औरंगज़ेब जी अयामकारी में मुकमल पैनल कोड तहरीरी शिकल में मिले थो। उन जो तफ़सील फ़ारसी किताब मुरातु अहमदी में ॼाणायो वियो आहे। उहो दरअसल गुजरात जे गवर्नर ॾांहुं 1672 ईस्वी में मोकिलियल हिकु फ़रमान आहे, जंहिंजूं 32 शिकूं आहिनि। अहिड़ी तरह औरंगज़ेब हिकु जामे किताब फ़तावा आलमगीरी मुरतब करायो, जंहिंजी शुरूआति 1663 ऐं 1664 ईस्वी धारे थी ऐं 8 सालनि में पूरो थियो। उन में शरअ इस्लामी जा बुनियादी असूल ॼाणाया विया ऐं हिंदुस्तान में अंग्रेज़नि जी हुकूमत जी शुरूआती दौर में बि उन खे मुस्तनद क़ानूनी किताब तौरु तस्लीम कयो वेंदो हो। पर तारीख़ जे सवें सुफ़न ते अहिड़ो को बि अहवाल नथो मिले त को अहिड़ो अदालती निज़ाम मुग़ल गवर्नरनि सिंध में बि राइज ऐं नाफ़िज़ कयो हो। कलहुड़नि जे दौर में अदल इंसाफ़ जो सरिश्तो। कलहुड़नि जी हुकूमत राजूनी बुनियादनि ऐं पीरी मुरीदी वारे नाते ते ॿधल हुई। हिन दौर में पहिरियों भेरो सिंध जी वहदत जो तस्वर उभरी निर्वार थियो ऐं सिंध मुल्क में क़ाइमु मुख़्तलिफ़ हुकूमतनि जे बदिरां सिंध लफ़्ज़ कमु आंदो वियो ऐं उन जी वहदानी वजूद खे तस्लीम कयो वियो। अदालती कारोबार काज़ियुनि जे हवाले हूंदो हो। जेल बि हुआ ऐं उन्हनि में नज़रबंद रहंदड़ माण्हू खाधे खुराक ऐं पोशाक जो इंतज़ाम पाण कंदा हुआ। मियां नूर मोहम्मद कलोड़े पंहिंजे मनशूरुल वसियत में ॼाणायो आहे त मुक़दमनि में दीन जो इतबा ऐं शरीयत जी पीरवी लाज़मी आहे। मुक़दमा इस्लाम खां अलावा जेकॾहिं के ॿिया किसा थियनि त उन्हनि में हथ वढणु ऐं कन कटण में जल्दबाज़ी न करियो। कॾहिं कॾहिं सचाई कुझु मुदत खां पोइ ज़ाहिर थींदी। हिन दौर में सिंध में रवाज हो त जेकॾहिं चोर जा पेर कंहिं ॻोठ ताईं विया ऐं उनखां अॻिते उन जो को पेरो कोन मिलियो त सॼे ॻोठ खे चोरी थियल सामान वग़ैरह भरे ॾियणो पवंदो हो। कोटवाल मुखिया कारींदो हो, जंहिंखे पुलिस जा इख़्तियार मिलियल हूंदा हुआ, पर संसद कम ऐं सरगर्मियुनि जो दाइरो रुॻो उन शहर या ॻोठ ताईं हूंदो हो जिते हूअ मुक़ररु थियल हूंदो हो ऐं उते हूअ कोर्ट हलाईंदो हो ऐं सरसरी अदालत समरी कोर्ट जी तर्ज़ ते सज़ा ॾींदो हो। उन ज़माने में सिंध में वॾा वॾा काटकू चोर हूंदा हुआ ऐं अहिड़ा वरी माहिर पुॻी हूंदा हुआ जेके ढोर ढगी ऐं उठ घोड़े या माण्हू जे पेरनि जो पूरो मेलण ताईं बहिराड़ियुनि ऐं ॿेलनि ऐं दरिया जे पार खणी वेंदा हुआ। कंहिं ॻोठ में को अजनबी अची पनाह वठंदो हो त सामान चोरी थियण जी हालति में सॼे ॻोठ खे नुक़सान भरे ॾियणो पवंदो हो। कानून जी अमलदारी जो कमु कारदार कंदा हुआ, जेके क़ुरान मजीद मुताबिक़ फ़ैसिला कंदा हुआ, जंहिंजी फ़तवा मुफ़्ती ॾींदा हुआ। मौत जी सज़ा विरले कंहिंखे मिलंदी हुई। खॿो हथ कटण या कन ऐं नक कटण निहायत संगीन सज़ा सम्झी वेंदी हुई। हुकूमत अक्सर अहिड़ियुनि सख़्तु सज़ाउनि खे निहायत घरनि ॾंडनि में तब्दील करण लाइ आमादा हूंदी हुई। ॾोहारनि जे पेरे खणण ऐं पकड़ण जो बार फ़रियादी धुर ते हूंदो हो। जंहिं ज़मींदार जे ॻोठ में चोर जा पेर वञी पहुता
ऐं हुन चोर खे पेश कयो त चोर जी समूरी इमलाक ज़ब्त कई वेंदी हुई ऐं चोरी थियल सामान जे बराबरि सामान खां वधीक हथायल माल हुकूमत जे हवाले थींदो हो। जेकॾहिं चोर ग़रीब हूंदो हो त खेसि जेल उमाणियो वेंदो हो। जेसीं सस मिट माइट या दोस्त चोरी कयल सामान जी क़ीमत ऐं ॾंड जी रक़म अदा कनि। अहिड़ी तरह क़ैदी पंहिंजे पेट गुज़र लाइ पिनंदा हुआ ऐं जेकॾहिं उन्हनि मां कंहिंखे ख़ैरात में पेट पालण खां वधीक कुझु मिलंदो हो त उहो कोटवाल खणंदो हो। चोर वटि अगरि सबूत न हूंदो हो त हू बेगुनाह आहे त उन हालत में सख़्तु तरीक़ा इख़्तियार कया वेंदा हुआ। मुलज़िम खे बाहि ते उघाड़े पेरें घुमाइण, तपियल लोह हथ में खणाइण या वरी कंहिं मुक़ररु वक़्त लाइ खेसि पाणी में टुॿी ॾियारण जहिड़ा तरीक़ा इस्तेमालु कया वेंदा हुआ। कलहुणनि जे दौर में सिंध में ॿाहिरां माण्हू घणे तइदाद में अची आबाद थिया, तंहिं करे ॾोहनि में काफ़ी वाध आहे। सज़ाऊं ॾियण या सरकूबी करण सां अमन अमान जो मसइलो हल थी न सघियो। उन करे कलहुणनि आबादकारी जा बहितर ज़रिया मुहैया करे हज़ारे माण्हुनि खे हारपे में लॻायो। मुख़्तलिफ़ इलाइक़ा आबाद थिया ऐं जॻह जॻह ॻोठ ॿधिजी विया। अहिड़ी तरह अवाम में अमन अमान इत्मिनान सां ज़िंदगी गुज़ारण ऐं महिनत सां रोज़ी कमाइण जी रग़बत पैदा थी। अलबत्ता चौपाए माल जी चोरी आम हुई। अणसुधरियल कबीला पंहिंजी मर्ज़ी मूजिबि जहिड़ा फ़साद कंदा हुआ ऐं धाड़ा हणंदा हुआ। पुराणियूं ज़ाती दुश्मनियूं अफ़रा तफ़री जो वॾो सबबु हुयूं। अहिड़नि अनसरनि खां होशियार ऐं ख़बरदार रहण ऐं हिफ़ाज़त ख़ातिर दीदबान या पहिरे जा मीनार ऐं ज़मीननि में ठुल ठहिराया वेंदा हुआ। ॻोठनि जे चौधारी ॻोठ अॾाया वेंदा हुआ। टालपुरनि जे दौर ऐं अदल इंसाफ़ जो सरिश्तो टालपुरनि जी हुकूमत जो नमूनो मुग़लनि ऐं कलहुणनि जे दौर जहिड़ो हो। सिंध मुल्क परॻुणनि ऐं तहलकनि में विरहायल हो। सरकारी रहतनि जी वसूली लाइ मशीर मुक़ररु हुआ, जेके पाण सां हिकिड़ो ख़ज़ानची के कासिद ऐं सवारनि जो दस्तो रखंदा हुआ। अदालतनि जो कमु काज़ियुनि हवाले हूंदो हो। केसनि जे फ़ैसिलनि में ईंघ न कंदा हुआ। को ॾोहारी कंहिंजी अखि कढंदो हो त काज़ी उन ॾोहारी खे उस में बीहारे आतिशी शीशे खे संस अॻियां झले हिकु अखि बेकार कराईंदो हो। चोरी जे माल वापसि थियण जे नतीजे में मुल्क जो चोथों हिसो मिल्कियत जो चोथों हिसो हुकूमत खणंदी हुई। ठगी, वेसाह घाती ऐं कूड़ा सिका ठाहिण फ़ौजदारी ॾोह हुआ, जिन लाइ क़ैद ऐं ॾंड जूं सज़ाऊं हुयूं। शराबी ऐं बदकार खे शरई सज़ा मिलंदी हुई। टालपुरनि जे दौर में बाज़ाब्ता कोर्टूं कोन हुयूं। कंहिं केस में मुलविस धुरियुनि खे काज़ी या पंचायत जा बाहिमी रज़ामंदी सां चूंडे मुनसिफ़नि ॾांहुं मोकिलियो वेंदो हो। मोरोसी मिल्कियत, शादी बाबति दावाऊं ऐं ॿिया अहिड़ा मुखिया केस काज़ी न बेरींदो हो। उहो मुहम्मदन लाइ मुसलमाननि जे ज़ाती कानून मुताबिक़ तय कया वेंदा हुआ। काज़ी फ़ैसिलो लिखत में ॾींदो, जेको निहायत ख़बरदारी सां लिखियो वेंदो हो ऐं खेसि हुकुमरान तरफ़ां अहिड़े इख़्तियार जी सनद हासिलु हूंदी हुई। मक़ामी रस्म रिवाज सां लाॻापो रखंदड़ मामला पंचायतूं न बेरींदियूं हुयूं। पंचायत जी सदारत मुखी कंदो हो ऐं जांच पड़ताल ऐं फ़ैसिले करण लाइ 5 माण्हुनि ते मुश्तमिल हिकु मुख़्तसर कमेटी हूंदी हुई। ॿियनि मामलनि लाइ हिंदन तोड़े मुस्लमान तरफ़ां हिकु जहिड़े नमूने मुनसिफ़ मुक़ररु कया वेंदा हुआ। मुक़दमे में सफ़ाई तौरु कॾहिं लिखत में बयान दाख़िल कया वेंदा हुआ त कॾहिं वरी हिकु धुर कसम खणंदी हुई ऐं ॿी धुर उन ते एतबार कंदी हुई। मुनसिफ़ जी वॾी इज़त हूंदी हुई ऐं संस फ़ैसिले ते विरले को एतिराज़ु कयो वेंदो हो। मुनसिफ़ धुरियुनि खां क़ुरान पाक ते कसम वठंदो हो ऐं लिखत में फ़ैसिलो ॾींदो हो, जेको केस खटंदड़ धुर खे मिलंदो हो। नामवर सियाह ब्रंस लिखियो आहे त सिंध मुल्क जो सरकारी मज़हब क़ुरान शरीफ़ ते मबनी आहे। तंहिं करे कानून जो सरिश्तो बि साॻिए सरचश्मे मां वरितो वियो। हिंदू घणो करे पंहिंजा तकरारी मामला सरकारी अहलकारनि वटि कोन खणी वञनि ऐं उहे पंचायत या सालसी जे ज़रिए हल कनि था। कुझु क़बीला कानून
पंहिंजे हथनि में खणनि था ऐं इंतिज़ाम जे असूल ते अमल कनि था। सर बार्टल फ्रेयर 1853 में लिखियो आहे त चौपाए माल जी चोरी खे ॾोह नथो सम्झो वञे। औरतुनि जे बारे में झगड़ा हिंदुस्तान जे ॿिनि भाङनि जी भेट में घणा आहिनि। एस्टोक लिखियो आहे त अदल ऐं इंसाफ़ जे मामले में सिंध जा टालपुर हाकिम रहमदिली ऐं बख़्श करण में ग़लती कंदा हुआ। हूअ खून वहाइण जे सख़्तु ख़िलाफ़ हूंदा हुआ। वधि में वधि ऐं सख़्त में सख़्तु सज़ा तौरु हथ या पेर काटियो वेंदो हो। राय साहिब उदाराम चांडूमल थधाणी लिखियो आहे त अदल इंसाफ़ जी बजावरी अक्सर चङी तरह थींदी हुई, पर कॾहिं ख़ुशामदियूं ऐं पासदारियूं बि हलंदियूं हुयूं। जेकॾहिं माण्हू चबूतराई फ़ौजदार खे चवाए मोकिलींदो हो त चश्म पोशी करे छॾींदो हो। चबूतराई खे मीर साहिब मुक़ररु कंदा हुआ। खेसि न्याउ करण जी दरियाफ़्त बाद तोहमती खे ॾोह मुताबिक़ हथोराणियूं विझंदो या काठ में विझंदो हो ऐं चोर खे बंदे खाने में सरकारी कुवत मिलंदो हो। खूनी जवाबदारनि लाइ फांसी घाट ठहिरायल हो, पर उन्ही जी न चबूतराई न कारदारनि खे इख़्तियारी हुई। खूनी खे सिधो मीर साहिब वटि मोकिलींदा हुआ, जेको पाण फांसी जो हुकम ॾींदो हो। नवाब वली मोहम्मद ख़ान लिगारी, मीर करम अली ख़ान ऐं मीर मुराद अली ख़ान पारां मुक़ररु हो, जंहिंखे फांसीअ ताईं इख़्तियार मिलियल हुआ। हूअ चोर ऐं सरकारी माल में ख़यानत कंदड़ जा हथ या पेर या चप या नक कपाए छॾींदा हुआ। खून जो एवज़ो फ़ौती या माइट चुकाईंदा हुआ। खूनी खे फांसी मिलंदी हुई, पर जे ॿई धुरियूं पाण में राज़ीनामो कंदियूं हुयूं त मीर साहिब वधीक पुछा न कंदा हुआ, न त वरी खूनी जो ॾाढी मथो कूड़ाए गॾ ते चाढ़े बाज़ार मां लंघाए बुछड़ो कंदा हुआ ऐं पोइ खून थियल जे माइटनि खां माफ़ी वठाईंदा हुआ। फ़ौजदारी मामलनि में अपील बि थींदी हुई। फ़रियादी सिधो मीरनि ताईं कोन वञी सघंदा हुआ। फ़क़्ति संदसि अज़ीज़ को मीर साहिब वटि कामोरो हूंदो हो त उहो हुन जे पारां मीर वटि दाह ॾींदो हो। फ़ौजदारी कमु ईअं हलंदो हो ऐं मीर साहिब उन्ही कम में पास ख़ातिरी कान कंदा हुआ। दीवाने कम लाइ का अदालत हुई, न को मुनसिफ़ हूंदो हो। हिंदू भाई बंदनि जा मामला मुखी ऐं आमलनि जा वॾा बीठल कामोरा फ़ैसिला कंदा हुआ। जेकॾहिं कंहिं हिंदू ऐं मुस्लमान जो पाण में तकरार थींदो हो त हिंदूअ पंहिंजे धर्म भाई ऐं मुस्लमान पंहिंजे हमदीन कामोरनि वटि दाह खणी वेंदा हुआ। जेकॾहिं उहे धर्म भाई ऐं हमदीन कामोरा फ़ैसिला न करे सघंदा हुआ त पोइ उहे फ़ैसिला मीर साहिब कंदा हुआ। उन्हनि ॾींहंनि में हिंदनि जा ॾेवाला घणा निकिरंदा हुआ। अदल इंसाफ़ जी कारसाज़ी शहर में उन्ही दस्तूर थींदी हुई। बहराड़ी में हर हिकु परगणे में कारदार हूंदो हो, जंहिंखे मौजूदा मुख़्तियार कारण खां बि वधीक इख़्तियार मिलियल हुआ ऐं रेवेन्यू ख़्वाह अदालती बल्कि खाटी जो कम बि कंदो हो। फ़क़्ति शरई कम लाइ काज़ी घुराईंदो हो। हीअ लिखणी तारीख़ जे वर्कनि मां असां अव्हां लाइ पेश कई ऐं इहा असां चूंड कई सिंधियाना इनसाइक्लोपीडिया मां। ऐं हाणे प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया में पेश करियूं था कुझु कोल। जी हा, इहे असां अव्हां लाइ चूंड कया आहिनि ख़लील जिब्रान जे किताब मां। तूं अंधो आहीं ऐं मां गूंगो ऐं ॿोड़ो, त पोइ अच ऐं पंहिंजो हथ मुंहिंजे हथ में ॾे। मुमकिन आहे त असां मां को हिकु ॿिए खे बचाए वठे। इंसान जो क़दुरु ऐं क़ीमत उन शइ में न आहे जा मूंखे हासिलु थिए, पर उन शइ में आहे जंहिंखे हथ करण लाइ हूअ लुछंदो रहे। मां नथो ॼाणा त असल हक़ीक़त छा आहे, पर मां निहायत आजिज़ी ऐं इनकसारी सां पंहिंजे जहल अॻियां झुकां थो ऐं उन्ही में ई मूं लाइ फ़ख़्रु बि आहे त अजर बि मुंहिंजा महबूद उन खां अॻु जो सहे खे मुंहिंजो शिकार बणाई, मूंखे शींहं जो शिकार बणाए। इंसान जे ख़्याल ऐं सम्झ जे विच में हिकु फ़ासिलो आहे जेको हुन जी दर्दनाक दाह खां सवाइ को बि तइ करे नथो सघे।
असां मां कुझु मस मिसल आहिनि ऐं कुझु पने मिसल। जेकॾहिं मस न हुजे त अछाण ॿोड़ी रहिजी वेंदी ऐं जेकॾहिं अछाण न हुजे त मस अंधी रहिजी वेंदी। जेकॾहिं तूं हुसन ऐं जमाल जा गीत ॻाईंदे त उन्हनि जा ॿुधंदड़ तोखे खोड़ मिली वेंदा। तोड़े जो तूं विच झंग में छो न हुजीं। ॾुख ऐं सुख ऐं हैरत ऐं डप जे बेहिसाब कैफ़ियतनि खे कुझु लफ़्ज़नि में समाइजण खे शाइर चइबो आहे। जेकॾहिं वण बि पंहिंजी आत्मकथा लिखी सघनि हा त उन्हनि जी माजरा बि कंहिं क़ौम खां मुख़्तलिफ़ न हुजे हा। इन्ही ते प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मान वारनि सॼणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए। सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।